एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं तो सॼे सिंध जीअं 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल उनवान सिंध तो में साह असांजो तइलीम सां ऐं चाह असांजो खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवान अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयूं था, जंहिं सिंध जी सकाफ़त खे झर झंग में उजागर कयो है। अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी सॾ खे खिपरो जे डॉक्टरनि पारां भरपूर अंदाज़ में मल्हाइण जो वचन वरजायो। अवामी न्यूज़ पारां जेको 5 डिसंबर ते क़ौमी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे, असां जस पेश करियूं था अब्दुल रज़ाक राजपूत खे, जेको हर साल वांगुरु हिन साल बि जोश ऐं वलवले सां जेको आहे हिन प्रोग्राम खे वरी सेलिब्रेट करे रहिया आहिनि ऐं जंहिंजो स्लोगन आहे सिंध तो में साह असांजो, तालीम सां आहे चाह असांजो। असां हिन सेलिब्रेशन में अब्दुल रज़ाक राजपूत ऐं अवामी न्यूज़ सां गॾु आहियूं, हर हाल में असीं गॾु आहियूं। तो में साह असांजी तइलीम सां आहे चाह असांजे अवामी न्यूज़ 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारे मल्हाइण जो ऐलान कयो आहे, जंहिंमें सिंध परगिणे जी आजा कयूं था। अवामी न्यूज़ में सरवान अब्दुल रज़ाक राजपूत जो जश पेश कयूं था। त हुननि जेको हीअ प्रोग्राम ठाहियो सकाफ़ती ॾींहुं आहे, असां माना अजरक टोपी पाईंदा आहियूं, टोपी पाईंदा आहियूं ऐं जिथे को फंक्शन थींदो उते वेंदा आहियूं, असां मल्हाईंदा आहियूं। ऐं डॉक्टर अशोक कुमार, सिंध तोते साह असांजो तइलीम सां आहे चाह असांजो। अवामी न्यूज़ पारां 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारी मल्हाइण जो ऐलान कयूं था, जंहिंजे भरपूर आजा कयूं था। अवामी न्यूज़ सरवान अब्दुल रज़ाक राजपूत के जश पेश कयूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।